बंदे वञन थी ॾिसो सॾे अल्लाह खे अॾ जीवींदे भाउ मुंहिंजा वठो त मुंहिंजी सलाह की चओ सुभान अल्लाह महिरबानी बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह जंहिंखे मज़ो अचे थो सच्चा मुवहिद बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह ओ दर दुनिया जा बंदे वञन थी ॾिसो सॾे अल्लाह खे अॾ जीवींदे भाउ मुंहिंजा वठो त मुंहिंजी सलाह खे अॾ जीवींदे भाउ मुंहिंजा वठो त मुंहिंजी सलाह खे ओ दर्द तुंहिंजा दूर थींदा मिंट में मुंहिंजा मिठा चओ सुभान अल्लाह जेके पोइते आहिनि उहे बि बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह ओ दर्द तुंहिंजा दूर थींदा मिंट में मुंहिंजा मिठा सॾु करण सां रहम थींदे राण वठ हिन राह खे अॾ जीवींदे भाउ मुंहिंजा वठो त मुंहिंजी सलाह खे दर दुनिया जा बंदे वञन थी ॾिसो सॾे अल्लाह खे अॾ जीवींदे भाउ मुंहिंजा वठो त मुंहिंजी सलाह खे ओ कीअं सां हो पुकारो पेट मछिया जे अंदर कीअं सां हो पुकारो पेट मछिया जे अंदर ॾिस वञी तूं आज़माए दाता जी दरगाह खे अॾ जीवींदे भाउ मुंहिंजा वठो त मुंहिंजी सलाह खे दर दुनिया जा बंदे वञन थी ॾिसो सॾे अल्लाह खे अॾ जीवींदे भाउ मुंहिंजा वठो त मुंहिंजी सलाह खे ओ भुल में बि जे पुकारी पोइ बि बेड़ो पार थी चओ सुभान अल्लाह ओ भुल में बि जे पुकारी पोइ बि बेड़ो पार थी काई ताक़त कान पुॼंदी बारी बेपरवाह खे अॾ जीवींदे भाउ मुंहिंजा वठो त मुंहिंजी सलाह खे दर दुनिया जा बंदे वञन थी ॾिसो सॾे अल्लाह खे अॾ जीवींदे भाउ मुंहिंजा वठो त मुंहिंजी सलाह खे